सुभान ओ अल्लाह दंग धरती निया कई माझी मर्द मथेर मथेर दुनिया ते जवान थी गुजरिया आहिनि दंग धरती निया कई माझी मर्द मथेर आद शदाद जहड़ाई दान दर दिलेर शदाद काफर जे पान के अल्लाह पे सदायो वो भी दुनिया ते खत्म थी वलियो आद शदाद जहड़ा दान दर दिलेर जॾहिं अटकिया वञी अज़ल से तॾहिं पटन खुतन पेर या तूने वेर बेली तलब तरसा के न के एक रब जी रात के बका है दुनिया सजी फना थियण वारी है फिरौन नाले एक बादशाह थी गुजरिया जबरदस्त बादशाह हो फिरौन एक ॾियारे से निंड में सुतो पियो हुजे ख़्वाब ॾिठई हौद जे किनारे जा वण ॿई उॾामी आसमान ॾे रवाना थिया सुबुह जो नजूमल के घुराई नजूमल के दरबार में घुराए उन ख़्वाब जो ताबीर पुछई त ख़्वाब ॾिठो तम त मुंहिंजे हौद जे किनारे जा वण ॿ वण उॾामी आसमान ॾे रवाना थिया आहिनि इन जो ताबीर मूंखे ॿुधायो नजूमल ॿुधायसि त बनी इसराइल कबीले मां हिकु अहिड़ो शख़्स पैदा थियण वारो आहे जो फिरौन काफ़र तुंहिंजी बादशाही ख़त्म थी वेंदी हली नजूमल खां पुछई त उहो कॾहिं पैदा थींदो नजूमल ॿुधायो त 3 रातिनि में हू माउ जे पेट में अची वेंदो हलियो फिरौन हुकम कयो त बनी इसराइल मञा को बि माण्हू पंहिंजे ज़ाल सां हम बिस्तर न थिए हम बिस्तर थींदो त उनखे मारायो फांसी चढ़ायो वेंदो अहिड़ो नादरी हुकम जो कॾहिं पर कुदरत के त इहा ॻाल्हि मंज़ूर हुई फिरौन किथे कुदरत जी ॻाल्हि खे रोके सघे उमरान नाले हिकु शहज़ादी हुजे या फिरौन जे चौकीदार जी ज़ाल हुई सिर्फ़ पाक उन दिल में उन कहिड़ी ॻाल्हि विधी पंहिंजे मुड़ुस वटि पहुती आहे पंहिंजे मुड़ुस सां हम बस्तर थी बीबी त रवानी थी वई हली जॾहिं सुबुह जो दरबार लॻी नजूमल ॿुधायो फिरौन खे त जंहिंजे वास्ते तो कोशिश पे कई हो त शख़्स मां जे पेट में अची वियो आहे हाणे फिरौन हुकम कयो अॼु ॾींहं खां वठी जेको मार ॼमे उनखे ख़त्म कयो वञे अॼु ॾींहं खां वठी जेको न ॿार ॼमे उनखे मारायो वञे आख़िर कुदरत इलाही 9 महीना पूरा थिया हज़रत मूसा जॾहिं ॼाओ आहे फिरौन जा सही चौकीदार पहरे वारा हर घर जी तलाश कंदा हुजनि जॾहिं उन जॻह ते पहुता त बीबी डप विचां हज़रत मूसा के कपड़े में वेड़े ऐं तनूर में खणी छॾियो त फिरौन जा पहरेदार माराए छॾींदा मुंहिंजे पुट खे तनूर में छॾियूं जॾहिं पहरेदार परो ॾेई तलाशी ॾेई वापसि विया हलिया ॾाढो अरमान थियसि रोअण लॻी ऐं ॾिठई त पंहिंजे पुट खे ॾिसां त सड़ी वियो हूंदो तनूर में बीबी अचे खणी त कुदरत इलाही
ओ मासूम ॿार टांडण सो पियो रांदि करे टांडण सां रांदि पियो करे पंहिंजे पुट खे तनूर मां कढी पर बीबी खे ॾाढो ख़ौफ़ हो त कॾहिं न कॾहिं फिरौन जा चौकीदार ख़बर ॿुधाईंदा त मुंहिंजे पुट खे माराए छॾींदा हाणे छो न जहिड़ो लॻे दरिया में लोड़े छॾियां पोइ हुनजी तकदीर खटे वाढे जे तलाश में रही कुदरत इलाही जबराल अमीन सयुने वाढे जी सूरत में ॾखण वाढे जी सूरत में मिलियो आहे बीबीअ खे जेका पेती महफूज़ ठाराई पेटी ठाराए हज़रत मूसा खे हुन पेटीअ में बंदि करे पेटीअ में बंदि करे हुन नील नदी में लोड़े छॾियाई नील नदीअ में लोड़े छॾी हज़रत मूसा जी भेण जंहिंजो बीबी मरियम नालो हो उनखे चई त हिन पेती जी तूं जांच कर त कहिड़े पासे थी वञे उन नील नदी मां हिकु नहर निकिरंदी हुई जा फिरौन जे हौज़ में सी वहंदी हुई उहा सही पेती लुढ़ंदी लुढ़ंदी उन नहर में आई तां जे हौज़ में पहुची वई हली जॾहिं हौज़ में पेती पहुती त उन जॻह ते फिरौन बि बीठो हुजे फिरौन जी बीबी आशा साहब उन जॻह ते मौजूद हुजे फिरौन त काफ़िर हो पर बीबी आशा पंहिंजे मज़हब ते क़ाइम हुई बिस्मिल्लाह करे पेटी वञी कढाई पेटीअ खे खणी खोले त हुन मां हसीन ॿार शहज़ादो निकितो आहे फिरौन खे चवण लॻी त मूंखे औलाद नाहे ऐं बे औलाद आहियां और हिनखे पुटेलो करे निपाईंदुसि हाणे फिरौन बीबी आशा हज़रत मूसा खे खणी आया पाण वटि निपाइण लॻा हज़रत मूसा खे हिकु ॾियारे जी ॻाल्हि आहे त हज़रत मूसा खे फिरौन हज में खयो आहे उनखे चुमी ॾियण जो ख़्यालु कई त हज अॻे ई ॿुधाए छॾियो हो उहो शख़्स आहे जेको तुंहिंजी बादशाही तबाह कंदो ऐं सम्झां थो तूं उहो ई छोकिरो आहे हुकम कई त हिन छोकिरे खे माराए छॾियो बीबी चवण लॻी त मासूम बे सम्झ हूंदा न मासूमनि खे खटे छे जी कहिड़ी ख़बर ते हेॾी कावड़ न कबी आहे से इम्तिहान वरितो वियो किताब था लिखनि त सोनियूं थालियूं सभु घुरायूं वियूं हिक थालीअ में हीरा जवाहर विधऊं याकूत विधऊं ॿी थालीअ में टांडा विझी हज़रत मूसा जे अॻियां जॾहिं आंदऊं त हज़रत मूसा उन याकूतनि खे हथ कोन लाथो के टांडनि में खणी हथ विधई हाणे फिरौन खे पक थी वई त ही बराबरि बेसमझ आहे हज़रत मूसा खे जॾहिं निपाइण लॻा हज़रत मूसा खे निपाइण लॻा रावी था लिखनि त फिरौन खे बीबी आशा खां सवाइ ॿियूं बि ज़ालूं हुयूं उन मां पोइ औलाद हो फिरौन खे हिकु मासूम छोकिरी हुजे जेके कोढ़ जी बीमारी हुई रावी था लिखनि त उनखे कोढ़ जी बीमारी हुई हज़रत मूसा खे रोअंदो ॾिसी अची हंज ते खईं तुंहिंजे ॿार जे वात मां गिग पे वही साजा उन छोकिरीअ खे बदन खे लॻी त कोढ़ जी बीमारी उनखे छॾे वई हली हसीन शहज़ादी थी पई आहे जॾहिं उन छोकिरी जी मां पंहिंजे धीअ खे ॾिठो त हसीन थी पई आहे हिनखे त कोढ़ जी बीमारी हुई हिनखे कीअं बीमारी छॾे वई आहे रावी था लिखनि त बीबी आशा जे हज़रत मूसा खे निपायो हो उहा हज़रत मूसा जे चाचे जी धीउ उहा सौट हुई हज़रत मूसा जी जे हज़रत मूसा खे निपायो हुजे हाणे हुन कोढ़ वारी छोकिरी जी मां उहा बि फिरौन जी ज़ाल हुई
पंहिंजे धीअ खां पुछण लॻी त हीअ तोखे भलाई किथां रसी आहे तोखे त कोढ़ जी बीमारी तूं त मजबूर आहीं तूं त शदा थी हसी नथी पई आहीं भला तोखे किथां भलाई रसी आहे हाणे उहा छोकिरी सी पंहिंजे माउ खे हज़रत मूसा जी कहिड़ी ॻाल्हि पई ॿुधाए जठी ॿुध ॿुधायां तोखे अमर हो ॿुध ॿुधायां तोखे अमर ओ हाल हक़ीक़त सारी ॿुध ॿुधायां तोखे अमर हो अल्लाह ओ हाल हक़ीक़त सारी हबीब कयो त महज में नंढड़ो वई जा खोड़ बीमारी ओ हबीब कयो त महज मज नंढड़ो वई जा खोड़ बीमारी ॿुध ॿुधायां तोखे अमर ओ अल्लाह ॿुध ॿुधायां तोखे अमर ओ हाल हक़ीक़त सारी ओ हबीब कयो त महज मज नंढड़ो वई जा खोड़ बीमारी हबीब कयो त महज में नंढड़ो वई जा खोड़ बीमारी ॿुध ॿुधायां तोखे अमर ॿुध ॿुधायां तोखे अमर ओ हाल हक़ीक़त सारी हबीब कयो त महज मज नंढड़ो वई जा खोड़ बीमारी ओ हबीब कयो त महज में नंढड़ो वई जा